वर्ल्ड सिंधी कांग्रेस के तरफां असां सिंध में थींदड़ जेको एहतजाज थी रहियो आहे सिंधु दरिया जे लाइ 6 केनाल जेके ठही रहिया आहिनि उन केनालनि जे खिलाफ़ ऐं कारपोरेट फार्मिंग जे खिलाफ़ जेको एहतजाज थी रहियो आहे जेको पर अमून एहतजाज आहे जेको पोइ 10 ॾींहनि खां सिंधी सॼी सरापा एहतजाज रही आहे। सिंध जे ॻोठनि में घरनि में मासूम ॿार हुआ सॼी सिंध चए थी त 6 केनाल्स नामंजूर कारपोरेट फार्मिंग नामंजूर उहा जेका आहे से आवाज़ इस्लामाबाद जे ऐवाननि ताईं पुॼी विया आहिनि जिते सिंधी माण्हू चवनि था त फौरन नोटिफिकेशन कढी ऐं जेका आहे सो केनालनि जी कंस्ट्रक्शन खे ख़तमु कयो वञे हिन प्रोजेक्ट खे हमेशह लाइ ख़तमु कयो वञे ऐं कारपोरेट फार्मिंग खे रद्द कयो वञे छाकाणि त असां सम्झूं था त हीअ सिंधी क़ौम जो जेको आहे सो जेनोसाइड आहे। हू चाहिनि था सिंधी क़ौम खे जेको आहे सो पाणी जेको असांजो दरिया आहे जेको असांखे हज़ारनि सालनि खां असांखे पाले हार आहे उन्हनि जे मथां हू कब्ज़ो करणु था चाहिनि ऐं पर अमन जदोजहद में जिते ॿार बच्चा औरतूं नंढा वॾा वीचारा नाबीन माण्हू व्हील चेयर ते माण्हू पंहिंजे पाण खे खराए उहो एहतजाज में पंहिंजो जेको आहे एहतजाज रिकॉर्ड करणु था चाहिनि उते बगलो में बीठा आहिनि पर अमन सिंध जी पाकिस्तान जी तारीख़ में एशिया जी तारीख़ में तव्हांखे अहिड़ो पर अमन एहतजाज न मिलंदो जिते हज़ारनि जी तादाद में बिलियंस जो जेको आहे सो कार्गो रोडनि ते बीठो आहे त उन्हनि ड्राइवरनि खे हू मानी था खाराइनि पाणी था पीआरनि उन्हनि सां गॾु विहारे वेठा आहिनि था अहिड़ी पर अमन क़ौम तव्हांखे तारीख़ में किथे कोन मिलंदी ऐं उन्हनि जे मथां तव्हां राति जे अंधारे में तव्हां उन्हनि जे मथां फायरिंग था कयो शेयरिंग था कयो उन्हनि खे जेको आहे सो मुतासिर था कयो उन्हनि जे मथां तव्हां चओ था तव्हां इहा रियासत जी इहा दहशत गर्दी ऐं रियासत जी इहा जेका मशीनरी हली आहे ऐं हरकत में आई आहे लंजार बिलावल मुराद शाह शहबाज़ ॿुधी छॾियो जेकॾहिं इहा मशीनरी हली ऐं सिंध जे मथां हिकिड़ी गोली भती सिंधी माण्हुनि जे मथां त सिंध जा माण्हू पर अमून माण्हू आहिनि पर उन्हनि जे मिज़ाज खे तव्हां नथा सम्झो उन्हनि जो मिज़ाज हीअं ॾाढो सेंसिटिव आहे सॼी दुनिया तव्हांखे वॉच करे रही आहे असां सेंसिटिव आहियूं जंहिं कंहिं क़िस्म जी अहिड़ी मज़म्मत थई त सिंधी माण्हू उनजो भरपूर जेको आहे सो जवाबु ॾींदो पोइ उन जा ज़िम्मेवार रियासत हूंदी रियासत जा इदारा हूंदा ऐं असां चऊं था त तव्हां जेको आहे सो असांजे पर अमन एहतजाज खे पर अमन ई रहण ॾियो ऐं इल्तिजा था कयूं तव्हांखे रिक्वेस्ट था कयूं।